टंडोलायर में पानी जे हथरादू खोट ऐं आबादगारनि जे ॿियनि मसइलनि जे हल लाइ सिंध एग्रीकल्चर एंड रिसर्च काउंसिल तरफ़ां धरणो हयो वियो आहे। धरणे सबबि हैदराबाद मीरपुर ख़ास रोड ब्लॉक थी वियो। आबादगार अॻवान एडवोकेट अलीफल जी अॻवाणी में खीरिया शाख हैदराबाद मीरपुर ख़ास बाईपास रोड ते धरणो हयो वियो, जंहिं सबबि ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। उन मौक़े ते एडवोकेट अलीफल, फिदा हुसैन चौहान, डॉक्टर शकील पल, मोहम्मद बच्चल आरेसर, गुलाम रसूल लुंड ऐं ॿियनि चयो त टंडोलायर ज़िले में पाणी जी हथरादू खोट जे करे पुछड़ी ऐं नंढनि आबादगारनि खे हथ सां तबाह कयो पियो वञे। हुननि जो त टंडोलायर ज़िलो ज़रई वसीलनि सां मालामाल आहे, जंहिं में अंब, केला, कमंद ऐं ॿिया फसल थियनि था, पर हिते पाणी जी सख़्त खोट आहे। इहा खोट कुदरती न पर हथरादू आहे, जंहिंमें बासर माण्हू ऐं एरीगेशन अमलो मुलवस आहे। अॻवाननि जो त पाणी जी खोट सबबि आबादगारनि जूं ज़मीनूं सुकी बंजर थी रहियूं आहिनि। बासर माण्हुनि एरीगेशन अमले खे बि ख़रीद करे वरितो आहे, जेको पैसनि एवज़ पाणी विकिरो करे रहियो आहे। पाणी न हुजण करे आबादगार फाका कशी ते मजबूर आहिनि। उन्हनि जो त सब डिवीज़न बुकेराणी मां निकिरंदड़ मीराखोरी ऐं चाकर शाख जा आबादगार गुज़िरियल केतिरे ई अरसे खां पाणी लाइ सरापा एहतिजाज आहिनि, पर केरु बि ॿुधण वारो नाहे। आबादगारनि जो त ग़रीब शाख, नांगना शाख, मीराखोरी शाख, टडो सूमरो 2 शाख ऐं कीरिया शाख जे पुछड़ी जा आबादगार सुकी तबाह थी विया आहिनि। शाखुनि मथां दारोगा केतिरनि ई सालनि खां माण्हुनि खे ब्लैकमेल करे करप्शन करे रहिया आहिनि। उन्हनि जो त इर्सा पंजाब जे धोरे न थिए, सिंध खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। करप्ट आपाशी अमले खे हटाए पाणी जी हथरादू खोट ख़तमु करण समेत आबादगारनि जा मसइला हल कया वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जी तहरीक खे वधायो वेंदो। एरीगेशन अमलदारनि जी जेका आहे सा अकरबा परवरी वधी वई आहे। आबादगारनि सां तावन करण लाइ तयारु कोन्हे, उन्हनि खे ॿुधण लाइ तयारु कोन्हे ऐं उन्हनि पंहिंजा वाटर सैंक्शन करे छॾिया आहिनि। पुछड़ी ते पाणी पहुचे कोन थो, नंढे आबादगार पाणी ॾियण लाइ तयारु कोन्हे, उन्हनि खे धमकाइनि पिया, हिसाइनि पिया। पाणीअ जी शदीद किल्लत आहे, खोट आहे हिते। उन जे करे असां धरणो हयो आहे त बाबा आबादगारनि जूं जेके बि एरीगेशन जा अमलदार आहिनि, इंजीनियर अची असां वटि वेहे कंहिं पढ़े आबादगारनि जा मसइला ॿुधे ऐं आबादगार जो हींअर बसर पोखिजे कोन पियो, अंब धकजी विया हलिया, सब्जी मरी वई। त ही जेकॾहिं सूरत हाल रही त आबादगार ज़रात तबाह थींदी, ज़रात तबाह थी त मैशत न बचंदी ऐं पोइ हुक्मरान बि न बचंदो। ही आबादगार असां एहतिजाज असां इन करे रखियो आहे त सिंध समेत टंडोलायर जा जेके असांजा पुछड़ जेके आबादगार आहिनि, उहे हींअर सरापा एहतिजाज आहिनि। चंबड़ में जेके आबादगार आहिनि, उहे महीने खां वठी आबादगार हुते प्रेस क्लबनि ते, थाणनि जे अॻियां, इरीगेशन ऑफिसुनि जे अॻियां हुते बीठा आहिनि, पर उनजी को बि वार करण जे लाइ तयारु कोन्हे को। मजबूरन इंतहाई क़दम जेको थो असांखे खणी हींअर मीरपुर ख़ास हैदराबाद रोड असांखे ब्लॉक करण कयो वियो आहे, इन लाइ त इंसान में जेका सुतल इंसान में आहे उनजी अख पटिजे। वफ़ा खां बि असांजो मुतालबो आहे त सिंध जो पाणी जेको आहे सो उहो पूरो करे ॾिनो वञे, जेको सिंध जो हिसो आहे उहो पूरो करे ॾिनो वञे। उन खां सवाइ सिंध गवर्नमेंट सां बि इहो बि मुतालबो आहे त हिते जेको एरीगेशन निज़ाम आहे उन में जेको आहे सो वाटर शाखनि जा गेजिस पूरा करे ॾिना वञनि, छो त कुझु शाखूं हलनि पियूं, इम्तियाज़ी सलूक लॻो पियो आहे, कुझु शाखूं हलनि पियूं ऐं नंढनि आबादगारनि खे सुकायो पियो वञे, त उन्हनि जा गेज असांखे पूरा करे ॾिना वञनि। प्लस में जेको आहे सो असांखे शेड्यूल जेका शाख जो शेड्यूल आहे वाराबंदी वारो उहो मुहैया कयो वञे। विरासत सही करो, हालांकि चवनि था त असां जेको आहे सो पंजाब पाणी रोकियो वेठो आहे, पंजाब पाणी कोन रोकियो वेठो आहे, असांजी त विरासत सही कोन्हे। ही असांखे पंजाब ऐं सिंध में नफ़रत पैदा करणु था चाहिनि, ॿियो कुझु कोन्हे को। पाणी जी विरासत सही